इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान ठहण खां वठी सदर ऐं वज़ीर आज़मनि खे मिलियल तोहफ़नि बाबति काबीना डिवीज़न खां रिपोर्ट तलब करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब अबू ज़र सलमान न्याज़ी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई ऐं हुकुम ॾिनो त पाकिस्तान ठहण खां वठी जिन बि सदर ऐं वज़ीर आज़मनि खे तोहफ़ा मिलिया आहिनि उन्हनि जा तफ़सील ॾिना वञनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त दरख़्वास्त गुज़ार सदर ऐं वज़ीर आज़मनि खे 1947 खां मिलियल तोहफ़नि जा तफ़सील तलब कया। काबीना डिवीज़न उहा ॼाण ॾियण खां इनकार कंदे चयो त उहा क्लासिफाइड आहे ऐं पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन 29 जून ते हुकुम ॾिनो पर 5 महीना गुज़रण बावजूदि अमल न थियो आहे। जस्टिस मियां गुल हसन पुछाणो कयो त बाक़ी सरकारी मुलाज़मनि खे छो शामिल न कयो वियो। तव्हां पाण खे सदर ऐं वज़ीर आज़म ताईं महदूद छो करे रहिया आहियो। उन मां तव्हांजा अज़ाइम ज़ाहिर थियनि था। जेका बि दरख़्वास्त अचे थी उन जो तालुक़ वज़ीर आज़म सां आहे। उन मौक़े ते डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त मुंहिंजे ख़्याल में 1990 खां अॻु जो रिकॉर्ड त मौजूदु न हूंदो। अहिड़ी मालूमात वेबसाइट ते हुजणु घुरिजे। मुख़्तसिर ॿुधणी खां पोइ अदालत पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन जे फ़ैसिले ते अमल न करण ते काबीना डिवीज़न खे नोटिस जारी कंदे 1 महीने में रिपोर्ट तलब करे वरिती।